अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम मन अंदर जा अहवाल सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो होस्ट असलम आज़ाद। नाज़रीन, मन अंदर जा अहवाल प्रोग्राम जो उहे शख़्सियतूं उहे किरदार जिन जो पंहिंजे हिन मुआशरे में ऐं पंहिंजे हिन मक़ामी माण्हुनि ताईं ख़िदमतूं रहियूं हुजनि, त अहिड़े ई तरीक़े सां हिकु तमामु इल्मी अदबी शख़्सियत जंहिंजो हिन चूड़ जमाली शहर में तमामु वॾो किरदारु रहियो आहे, अॼु असां वञी रहिया आहियूं साईं वज़ीर सनम कुंभार जे घर ऐं कंदासीं उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं। ला 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 ला। नाज़रीन, फाइनली असां पहुची चुका आहियूं साईं वज़ीर सनम कुंभार जे। नाज़रीन, फाइनली असां साईं वज़ीर सनम सां गॾु मौजूद आहियूं। साईं हितां जी इल्मी अदबी मज़हबी शख़्सियतनि, साईं जो तमामु जेको स्टेज ड्रामनि जे दौर में बि साईं जूं तमामु घणियूं एफर्ट्स रहियूं आहिनि। त मुंहिंजो जेको मन अंदर जा प्रोग्राम आहे उनमें पहिरीं जेको मन अंदर जा अहवाल असां साईं वज़ीर सनम कुंभार जा शामिल कंदासीं। त जी साईं, ख़ुशि रहो, तव्हां तबियत ठीकु आहे? साईं, तव्हांजी पैदाइश हितां जी आहे? जी जी, माशाअल्लाह, बिल्कुलु। साईं, तव्हां जेको आहे सो नसर ऐं नज़मनि में कहिड़ी सिन्फ़नि ते लिखियो आहे? मुझे ख्याल में शुरू खां जी मुंहिंजी शायरी ते थोरी तवजो वधीक हुई। जी जी, पर उन सां गॾोगॾु मूं ड्रामा बि लिखिया, जी बिल्कुलु, कहाणियूं बि लिखियूं, जी बिल्कुलु, तबे आज़माई मूं तक़रीबन सभिनी सनफ़नि ते कई आहे। सही पोइ केसि ताईं उनमें कामयाबी हुया इहो चई कोन थो सघे, पर मूं लिखियो सभिनी थी आहे। साईं, माज़ी ऐं हाल में तव्हां कहिड़ी इल्मी अदबी तंज़ीमुनि सां तव्हांजो तालुक़ु रहियो आहे? माज़ी में स्कूल जो ज़मानो आहे, जी। मिडिल स्कूल पढ़ंदा आहियूं, 1967 या 68 जो ज़मानो आहे। जी जी, उन दौर में उस्ताद इहा कोशिशि कंदा हुआ त कहिड़े ॿार में कहिड़ा गट्स आहिनि उजागर करण जे लाइ। उन ज़माने में असांजे उस्ताद हो साईं ग़ुलाम मुस्तफ़ा पली जो साहब जी, गड़े जो, उन मूंखे चइबो आहे तूं तक़रीरूं लिख, मौज़ू तो कयां ॾियां थो, तूं ते लिख। जी जी, बसि उतां खां मुंहिंजी शुरूआति थी आहे। स्कूल जो ज़मानो आहे। जी उन खां पोइ यंग राइटर्स गिल्ड जो हिकिड़ो बुनियादु पियो सुझाव, जी, इहा 70 खां अॻु जी ॻाल्हि आहे। उतां खां पोइ शुरूआति थी, पोइ थोरा घणो दोस्तनि सां गॾु वेंदे, इहा असांजो माज़ी हो। जी जी, उन खां पोइ सिंधी अदबी संगत जो बुनियादु जंहिंजो साईं अब्दुल मानियोटी साहब, जी जी, उन जे कोशिशनि सां, साईं रहमतुल्लाह मानियोटी जे कोशिशनि सां, हाफ़िज़ हबीबुल्लाह सिंधी जहिड़े सुठनि अदीबनि सां जी जी, थोरो उथण वेहण थियो, पोइ लिखण जो उत्साह पैदा थियो। पोइ आहिस्ते आहिस्ते इहो लिखंदा रहियासीं। पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो आहे, जो तक़रीबन अॼु ॾींहुं ताईं कंहिं मजबूरियुनि जे करे, कंहिं हालतुनि जे करे कुझु वक़्तु कॾहिं किथे वक़्तु पई रहियो, जी जी, पर इहो सिलसिलो हलंदो आहे। जी साईं, माज़ी में तव्हांजो स्टेज ड्रामनि सां तालुक़ु रहियो आहे ऐं हिन वक़्तु हाणोके दौर में जेको स्टेज ड्रामनि जो जेको रुझान ख़तमु थी चुको आहे, उन जा छा सबब आहिनि? पोइ इहो त बुनियादी काफ़ी सबब आहिनि, पर जॾहिं असांखे सोशल मीडिया जो दौरु आयो, जी जी, जॾहिं खां असांखे इलेक्ट्रिसिटी वारनि असांखे लाइटूं लॻाए ॾिनियूं, टीवियूं आयूं, जी जी, तंहिंखां पोइ स्टेज ड्रामनि जो रुझान घटिजी वियो। त स्टेज ड्रामो ॾाढी महिनत तलब शइ हुई। बिल्कुलु, पोइ उहो दौर जंहिं महिल आर्टिस्ट खे गानो पाण ॻाइणो पवंदो हो, जी जी, डायलॉग सभु यादि करणा पवंदा हुआ, रीटेक हूंदो कोन हो। बिल्कुलु, हाणे असांखे मसाइलनि खे उजागर करण जे लाइ स्टेज लॻाइणो पए, जी जी, ऐं आमदनी बि तक़रीबन सभु आर्टिस्ट गॾिजी पंहिंजी कनि बिल्कुलु, ऐं उहा शइ उजागर कनि। जेका ॻाल्हि हाणे त मीडिया ते अख़बार, टीवी एतिरी सहूलियत थी वई आहे, बिल्कुलु, पोइ हुनजो रुझान ख़तमु थी वियो। इन जे करे हाणे सहूलियत थी वई आहे, अॻे तक सहूलियत न हुई। इन करे असांजी मजबूरी हूंदी की असीं पंहिंजो आवाज़ु ऐवाननि ताईं पहुचायूं, पोइ स्टेज ड्रामनि ज़रिए असीं कोशिशि कंदा हुआसीं। बिल्कुलु। ऐं साईं, जेको आहे सो तव्हां एजुकेशन डिपार्टमेंट में बि रहिया आहियो ऐं उन जूं के सारों हुजनि त उहे असांखे ॿुधायो, असांजे नाज़रीन खे ॿुधायो। यार, एजुकेशन डिपार्टमेंट में मूं इहो सम्झो त ज़िंदगी जो वॾो हिसो ॾिनो आहे। ऐं रुॻो ॾिनो न आहे, मूं ॾाढो घणो कुझु ज़िंदगी खां सिखियो आहे एजुकेशन खां। जी जी, एजुकेशन एशिया जो सभ खां वॾो निज़ाम आपाशी जो सिंध में। बिल्कुलु, असां वटि इहो पाणी तिब्बत जे पहाड़ियुनि खां अचे थो, चाइना खां थींदो, अफ़गानिस्तान जे बॉर्डर खां लॻंदो, जी जी, पिशावर मां खां थींदो। इहो पाणी हिते असां वटि अचे थो। जी जी, पोइ इन आपाशी जे पाणी खे अंग्रेज़ सरकार जॾहिं असांखे इहो पाणी पहुचाए ॾिनो थिए, हज़ारनि किलोमीटरनि जे फ़ासिले ते, जी, तॾहिं हुन पाणी में पेर लॻाया हुआ, पाणी स्पीड वठे ऐं डोड़े।
सही एॾी बहितरीनु इंजीनियरिंग हुई असांजे हिन सियासी दौर असां सम्झो त असां पोइ अॻिते वधिया आहियूं पर न असांजो शऊर ॾाढो पोइ ते हलियो वियो आहे बिल्कुलु असांजे इन इदारे खे जॾहिं खां सियासत गिड़ी पर उन्हनि पाणी जा पेर कटे छॾिया हा पाणी असां वटि अॼु बि आहे पर हुनमें तव्हां वञो त वेरासिटी कोन्हे हुनमें तिख कोन्हे सही सही हाणे मोह अचे पियो मजबूरी आहे हुनजी जो असां न अचे असां जंहिं ख़िते में वेठा आहियूं लाड़ जे हिन पटी में वेठा आहियूं इहो गेज जे लेवल सां 0 पॉइंट आहे माना नमदी जो आख़िरी हिसो आहे तॾहिं हिन ख़िते खे लाड़ सॾियो वेंदो आहे लाड़ माना हेठां हाणे पाणी मथां खां हेठां त अचे पर इन खे वरी डिस्ट्रीब्यूट करिणो आहे जिते तव्हां को बैराज ठाहियो उतां पाणी तव्हां कटे विया आहियो त हुननि जी स्पीड घटी वई अॻियां अची उनखे अंग्रेज़ वरी ॿिया पेर ॾिना त जीअं ई अञा तिख पैदा करे वरी अॻिते निकिरे पंहिंजे सफ़र खे असांजे सियासतदान उन शइ खे सम्झी कोन सघियो असां पाणो कामोड़ा हुआ जिन रुगो अची पंहिंजा पेट भरिया हुननि खे इन शइ जो अहसासु कोन त हीअ का पाणी नेमत कहिड़ी आहे ऐं हींअर मां यकीन सां तव्हांखे चवां थो त असांजे जर जो पाणी आबादी जो पाणी इहो सॼो सारो पाणी असांखे ख़ुदा कान मिले थो अलाह जी हिकिड़ी नेमत आहे ऐं असां हुनजो बेदरिक इस्तेमालु करियूं था असांजे आपाशी सिस्टम तबाह छो थियो आहे इन असांजे हिन सियासती मुदाख़लतनि जे करे आपाशी निज़ाम असांजो तबाह थियो वरना पाणी मंझि पसा इहो किताबु आहे एस के बलोच जो जेको सेक्रेटरी आपाशी हो ऐं मूं इन किताबु लिखियो आहे पंहिंजे क़यामकारी में नौकिरी में उहो किताबु हिन वक़्तु असांजे कॉलेज में निसाब तौर ते पढ़ायो वञे थो वाटर मैनेजमेंट वर्कर उन किताब जो नालो आहे उन कापी बि मौजूदु आहे पर हाणे वाक़ात करणु बसि मूं ॿुधणु कमु पारो असांजी मेजॉरिटी सॼी महिनत खां लाराए थी असांजे इदारे जा माण्हू सभु कोशिशि कनि था महिनत न करे उनखे पघार मिले पोइ असांजे हमरान भींग करे असांजे आपाशी जो एशिया जो सभु खां वॾो निज़ाम तंहिंखे बि तबाह करे छॾियो आहे सो इहो साराउंडिंग का नंढी कोन्हे साराउंडिंग तमामु वॾी आहे ऐं वक़्तु थोरो आहे तव्हांखे हिन ते ब्रीफिंग तमामु सुठी ॾेई पियो सघे थो अच्छा साईं ज़िंदगी में को अहिड़ो मोड़ तव्हांजे आयो हुजे जंहिंमें तव्हांखे तमामु घणी तकलीफ़ पहुती हुजे असल में माण्हू खे सेखारे ॾुख थो चढ़ा तो में तात किथां पई पिरीअ जी मिठाई साहब जो बैत आहे जी जी उन चढ़े खां पोइ पुछे जेको मैं जे कंध में ॿधो पियो आहे तूं त ठहियल त लोह जो हुई ऐं लोह खे का शइ लॻे त हू डड़ डड़ करे तो में आवाज़ मिठो एॾो छा आहे चढ़ा तो में तात किथां पई पिरीअ जी रखी सिर सांधाण ते ॾिनी लोहारनि लात तियां पोइ तात मुंहं में पई पिरीअ जी त जेसि ताईं उहो लोह जो दॿो टांडे में नथो पइजे जेसी गरम नथो थिए सांधाण ते कुटिजे नथो तेसी उनजी आवाज़ में मिठास पैदा कोन थो थिए त हाणे जीअं तव्हांजी ॻाल्हि त उहो कहिड़ो पीरियड जेको तव्हांखे ॾुखियो लॻो हुजे अलाह जी महिरबानी सां ॾुख असांखे सेखारियो ज़रूरु हो पर सभ खां वॾो ॾुख तॾहिं थो थिए जॾहिं को पंहिंजो बेवफ़ाई थो करे अच्छा साईं तव्हां पंहिंजी शाइरी में को कलाम वग़ैरह लिखिया आहिनि गज़ल या कलाम लिखिया आहिनि अहिड़ी काई शइ हुजे जेको असांखे तव्हां ॿ लाइनूं असांजे नाज़रीन खे तव्हां झुंगारे ॿुधायो ऐं कोशिशि कंदुसि हाणे चयो त जेको टाइम असांजे झुंगारण जो हो तंहिंमें तव्हीं कोन आया बिल्कुलु बिल्कुलु साईं हाणे गज़ल जो हिकिड़ो बंदा तव्हांखे ॿुधायां थो जीवन जे हिन झोल नगर जी झोलीअ में आओल मिलियो माशाल्लाह साईं माशाल्लाह कख कलूरियल कोॾियूं कंकर कख कलूरियल कोॾियूं कंकर तोहफ़ो सो अनमोल मिलियो माशाल्लाह साईं जीवन जे हिन झोल नगर जी झोली उभरे साथी वीर वकोड़े लहंदे नांगी निंग नियोड़े उभरे साथी वीर वकोड़े लहंदे नांगी निंग नियोड़े आस अलड़ जी पान पतोड़े हीअड़े हर हर होल मिलियो जीवन जे हिन झोल नगर जी साईं प्रोग्राम जे आख़िर में तव्हां हिकु सवाल कंदासीं जेको असांजे स्मार्ट टीवी जे नाज़रीन ऐं अॼुकल्ह जे जेके मुआशिरे में नौजवान उन नौजवान जे लाइ तव्हांजो कहिड़ो मैसेज आहे अॼुकल्ह जे नौजवान खे जेकॾहिं आऊं जेको मैसेज मुंहिंजी दिलि थी चाहे सो ॾींदुसि त पोइ सभु का वठी पवंदा इन आदतनि जे पछाड़ी
हिन वक़्तु चूड़ में जेके सरगर्मी थींदियूं उन मूंखे दावत कोन ॾींदा आहिनि सबबु खणो न कहिड़ो आहे त हीअ हुते ईंदो हीअ अचणु शर्त आउं कोशिशि कंदो त तव्हां ॿिए खे बुरो था चओ न पहिरीं पंहिंजे गिरेबान में ॾिसो त असां में केॾो खां असां में छा आहे, असां छा करे रहिया आहियूं, असां ॿिए ते आङुर खणूं था। जीअं हाणे हिन लाइ तव्हांखे नंढो हिकिड़ो मिसाल ॾींदुसि तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे ख़ुदा करे नाज़रीन में नई टई इहा ॻाल्हि ॿुधे दरिया जो पल्लो सभिनी मच्छियुनि जो बादशाह छो आहे का ॿाहिरी मखलूक त कोन्हे समुंड मञा निकिरे थो समुंड जी ॿियूं सभु मच्छियूं पर हिन खे बादशाह सॾियो वेंदो हिन जी शीरी बि अजीब आहे हुनजो सबबु कहिड़ो आहे हीउ तिख ते तरंदो आहे हिन में महिनत जो जज़्बो आहे ॿी का बि मच्छी तिख खे साम्हूं न वेंदी सवाइ पले जे ऐं इन पले जे तिख में वञण करे हिन जो हिकिड़ी अजीब ख़ुशबू ऐं मच्छी जो बादशाह बाज़ हिकिड़ो पखी आहे हरण जो शिकार कंदो आहे सबबु कहिड़ो आहे किथां ताक़त आंदी आहे कहिड़ियूं गनूं न वटि कहिड़ा हथियार न वठनि हुन में जज़्बो आहे हवा खे साम्हूं उॾामंदो आहे हाणे असां वटि मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहो कि दाना खाक में मिलकर गुलो गुलजार होता है हाणे असीं इहे चाहियूं ज़मीन में अंदरि पऊं पोइ फुटी निकिरूं गुल थियूं असांजी नई टई खे इहा महिनत जी ज़रूरत कोन्हे उनजे ख़्याल में तरीअ ते बि गुल थी वञा ऐं सरखो सरखो वेठो हुजां महिनत न पढ़ाई न इल्म खां सवाइ असां तरक़ी असांजी नई टई खे ऐं मिनथंदो करियां त ख़ुदा रा पलव बणिजो बाज़ थियो महिनत करियो तव्हां में ख़ुशबू थिए जॾहिं खां इहा शइ असां मां अची आहे पोइ असीं कोई तेई वक़्त ते कोन ईंदो आहे ॾिसो असांजी सिंध लेवल ते मुल्की लेवल ते मज़हबी लेवल ते असांजे पुठिते नई टई खे हथ बधी रिश्तो करियां मूं त पंहिंजे तौर ते कोशिशि कई तव्हां ॿुधो हूंदो ऐं हिन उमिरि में बि ॿारनि खे ज़ोरी पढ़ाईंदो आहियां ट्यूशन ज़ोरी ॾींदो आहियां जॾहिं बाबा पढ़ो इहा नई टई खे आहे त बाबा पढ़ो त इहा इज़त अथव इन खां सवाइ ॿी तरक़ी मुमकिन ई कोन्हे तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांजे वक़्तु ॾेई असांखे असांजे नाज़रीन ताईं जेको पंहिंजो मैसेज पहुचायो तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां टाइम ॾिनो इहा तव्हांजी महिरबानी ख़ासि करे तव्हांखे अर्ज़ु कयूं त माना असांखे हाणे असीं डेट एक्सपायर माण्हू आहियूं असांखे असांजा हाणे हर गुरू केरु अचे असां सां केरु ॻाल्हाए कोन थो ॻाल्हाए थो असीं झुट था करियूं बकौल हुनजो त झुट था करियूं हालांकि असीं सम्झायूं था त बाबा रस्तो हीअ आहे सो तव्हां आया तव्हांजी वॾी महिरबानी में हेॾो सारो पंधु करे तव्हां तकलीफ़ तव्हांजी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो ऐं तव्हांखे असां हिन पंहिंजे जेको इज़ारो आहे जेको तव्हांजो कमु आहे जेका तव्हांजी फील्ड आहे हिन में अलाह तव्हांखे अञा तरक़ी ॾींदो छो जंहिं जज़्बे ते तव्हां मूं ॾिठो त तव्हां मुंहिंजे इंटरव्यू जे लाइ तव्हां कोशिशि कई इहा कोशिशि कई त माशाअल्लाह तव्हां इंशाअल्लाह हिन फील्ड में तमामु घणो